नमस्कार, जय श्री कृष्ण। मां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। कत्ती शुरू थी वई आहे त अॼु मां तव्हां खां हिकु नंढो ऐं सवलो उपाय शेयर थी कयां, जंहिंजे करण सां घर में बरकत थिए थी, सुख शांति थी थिए, घर में पॉजिटिव एनर्जी अचे थी। चवण जो मतिलबु जेतिरी बि नकारात्मकता आहे, जीअं कंहिंजी नज़र आहे, हूस आहे, हू सभु दूर थी वञनि। मां ख़ुदि बि हर सत्यनारायण ते उहो उपाय कंदी आहियां जो मां तव्हां सां शेयर थी कयां। हिन लाइ असांखे छा खपे? हिकु नंढो हवन जो पात्र। ॾिसो, ही हवन जो पात्र आहे ऐं 5 शयूं खपनि। गांइ जो घी, गांइ जे गोबर जो कंडो, हिकु धूप ऐं थोरी सी समिधा जो हवन में कमु ईंदी आहे, ऐं हिकु कपूर जो टुकड़ो। त सभिनीनि खां पहिरियों असांखे करिणो छा आहे? गांइ जो गोबर जो ही सुको कंडो आहे, हिन खे खणो, 4 टुकड़ा कयो। ही तव्हांखे मार्केट में मिलंदो। ऐं इहा जो समिधा ईंदी आहे, जो सामान ईंदो आहे हवन जो, उहो खणो। इहो आहे कपूर, गूगल, कुझु बि तव्हां यूज़ करे सघो था। ऐं गांइ जो घी हिकु कटोरीअ में, ध्यानु रखिजो गांइ जो घी ई खपे, ॿियो न। गांइ जे घी खां पोइ हिकु कपूर जो टुकड़ो, इहो असांखे हवन लाइ खपे। त हाणे असां छा कंदासीं? हिन हवन पात्र में कंडे जा 4 टुकड़ा करे असां विधासीं। हिन जे मथां थोरो थोरो करे घी, जीअं चारई पासा सभिनीनि कंडनि में पए, ईअं करे इहो गांइ जो घी थोरो थोरो असां विझंदासीं, जीअं सभिनीनि कंडनि ते बराबरि अची वञे। हुन खां पोइ छा कंदासीं? कपूर जा 2 टुकड़ा वॾा विझी छॾींदासीं, ऐं जो ॿियो थोरो कपूर आहे हुनखे भोरे करे चौधारी विझंदासीं, त जीअं जल्दी ॿरे। ॾिसो, ही वॾो टुकड़ो मां खयो आहे हथ में, ऐं मां हिनखे भोरे करे चारों तरफ़ सां विझी छॾंदमि। ऐं हुन खां पोइ मां हिनखे ज्योति प्रज्वलित कयां थी। ॾिसो, ही मां हाणे प्रज्वलित करे छॾियो आहे। हिन सां हाणे हिनखे सॼे घर में घुमाए करे तव्हां कुंड में रखी छॾो। हिन सां मस्तु हिकु भीनी भीनी सुगंध पवित्रता जी अचे थी। तव्हांखे ख़ुदि महसूसु थींदो कि घर जो वातावरण केतिरो पवित्र थी वियो आहे। त सभिनीनि खां पहिरियों त मां ही पूजा जी चुन्नी मुंहिंजी हिकिड़ी आहे। कहिड़ी बि मां पूजा कया, इहा चुन्नी मां ॻाढ़े कलर जी पाईंदी आहियां। हुन खां पोइ ई मां कहिड़ी पूजा कंदी आहियां। त मां चुन्नी पाए करे तव्हांखे पंहिंजो पिक ॾेखारियां थी। इहो असांजो हवन जी अग्नि प्रज्वलित थी वई आहे। हाणे मां हिनखे पूरे घर में घुमाईंदसि, जीअं त किथे बि कुझु बि नकारात्मक शक्ति हुजे त उहा निकिरे। पोइ हिनखे मां हाणे ॾिसो कुंड में रखी थी छॾां। ही स्लो स्लो ॿरंदो रहंदो ऐं इन जी ख़ुशबू ईंदी रहंदी। त इहो हो अॼु जो वीडियो। तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा। मूंखे कमेंट जो इंतज़ारु हूंदो। अगरि तव्हांखे वणियो त प्लीज़ लाइक कंदा ऐं पाण ताईं न रखंदा, ॿियनि खे बि शेयर कंदा। ऐं अञा ताईं तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त प्लीज़ करिश्मा पेसवाणी खे सब्सक्राइब करे छॾियो। पासे में बेल आइकॉन आहे, हुनखे प्रेस कयो त जीअं तव्हांखे नोटिफिकेशन जल्दी अची वञनि। त वरी मिलंदासीं ॿिए वीडियो सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।